Gorakh Hill Station is coldest area of Sindh province and has 83 kilopascal barometer pressure. Gorakh Hill Station te pressure है 83 kilopascal kilopa. What will be the pressure of this area in PSI pounds per square inch and atmosphere? हिननि ॿिनि यूनिट्स में कन्वर्ट करिणो आहे. हाणे पहिरियों लिखी था वठूं. प्रेशर इज़ इक्वल टू 83 किलो पास्कल किलोपा. हाणे इहो साॻियो प्रेशर PSI में बि फाइंड करिणो आहे ऐं साॻियो प्रेशर एटमॉस्फेयर में बि फाइंड करिणो आहे. हाणे पहिरियां रिलेशनशिप लिखूं. जेको नॉर्मल प्रेशर आहे एयर जो उहो आहे 14.7 PSI is equal to 101.325 kilopascal. हाणे पाण खे छा फाइंड करिणो आहे PSI. हिन खे अहिड़े तरीक़े सां लिखूं जेको फाइंड करिणो आहे सो हुन पासे अचे. हाणे हिन खे हीअं था लिखूं 101.325 किलो पास्कल इज़ इक्वल टू 14.7 PSI. जीअं स्टोचियोमेट्री में पाण कंदा रहिया आहियूं जेको फाइंड करिणो आहे उनखे आख़िर में रखूं त कैलकुलेशन में आसानी थींदी. हाणे हेतिरा किलो पास्कल PSI जे बराबरि आहे. हाणे 1 किलो पास्कल इज़ इक्वल टू 14.7. इहो वैल्यू होॾां वञी डिवाइड करेस 101.325. हाणे देयरफॉर जेको गिवन वैल्यू आहे ही सब किलो पास्कल रखूं हिते 83 किलो पा. 83 किलो पास्कल इज़ इक्वल टू 14.7 अपॉन 101.325. इन वैल्यू सां मल्टीप्लाई कयूंसि इंटू 83. हाणे 83 किलो पास्कल इज़ इक्वल टू 14.7 इंटू 83 डिवाइडेड बाय 101.325. The answer is 12.04 PSI pounds per square inch. हाणे साॻे प्रेशर खे वरी एटमॉस्फेयर में कन्वर्ट करिणो आहे. हाणे डायरेक्ट लिखूं था थोरो. नॉर्मल प्रेशर जेको हवा जो आहे उहो रिलेशन था खणूं पाण 101.325 किलो पास्कल इज़ इक्वल टू 1 एटमॉस्फेयर. नॉर्मल प्रेशर 1 एटमॉस्फेयर है 101.325 किलो पास्कल या 14.7 PSI ॻाल्हि साॻी आहे. हाणे हिते जेको फाइंड करिणो आहे हेॾां रखूं. इहो डायरेक्ट रखियो थो पाण एटमॉस्फेयर. सो एटमॉस्फेयर फाइंड करिणो आहे. हाणे 1 किलो पास्कल इज़ इक्वल टू 1 अपॉन इहो वञी होॾां डिवाइड करेस 101.3325. देयरफॉर हाणे 83 किलो पास्कल 83 किलो पा is equal to 1 upon 101.325 into 83. And 83 kilo pascal is equal to 1 into 83 divided by 101.325. Your answer is 0.819 atmosphere. 83 किलो पास्कल हेतिरे एटमॉस्फेयर जे इक्वल थींदा.